छा ॻाल्हि आहे? पोइ भवाए तो ख्वाब ॾिठो अथई छा? हाँ साईं। ख्वाब इंसान जे वहम ऐं डप जो नतीजो हूंदा आहिनि। जेका सोच इंसान जे ज़हन में हूंदी आहे न, सुम्हण खां पहिरीं उहा भयानक ख्वाब जो रूप अख्तियार करे ख्वाब जी सूरत में ईंदी आहे। तो बि को अहिड़ो ख्वाब ॾिठो आहे छा जंहिं तोखे परेशान कयो आहे? साईं ख़ान बहादुर, छोकिरे जो इन हवेली में रहण ठीक न आहे। छो मूं ते भरोसो न थई छा? हा बाक़ी आउं शहरोज़ जी चाल चलन जे करे खुद परेशान आहियां। साईं शहरोज़ जे करे पराई जवान न्याणियुनि जी ज़िम्मेदारी का घटि कान्हे का। इहा त वॾी ज़िम्मेदारी हूंदी आहे, का महिल कहिड़ी का कहिड़ी। तूं सही थी चवीं। माण्हू सुभाणे कूड़ियूं सचियूं ॻाल्हियूं करे सघनि था, पर घर में हिकु भेरो पनाह ॾियण खां पोइ बिना सबब जे असां उनखे घर खां ॿाहिरि कीअं था कढी सघूं? असां कहिड़ो न्यापो ॾींदासीं, कहिड़ो पैगाम ॾींदासीं पंहिंजी क़ौम? पर साईं जेकॾहिं छोकिरी पाण वञण जे लाइ चवे हो त ठीकु आहे न। इहो त बहितरीन थींदो। साईं बानू जी मूंसां ॻाल्हि थी हुई, हू मूंखे ॿुधाए पई त छोकिरी पंहिंजनि माइटनि ॾे वञणु चाहे पई, पर सोढो हुनखे हेॾां वठी आयो ऐं उन सां हुन इनकार न कयो ऐं हूअ हेॾां हली आई। साले जी बेवकूफ़ी ऐं जज़्बाती तबियत जे करे अॼु संदसि भेण परावंतरनि ते धिका खाई रही आहे। ये असांजा माण्हू कॾहिं बि कोन सिखी, कॾहिं न। जेकॾहिं तुवारो सरदार नौरोज़ खान पाण खे शेर थो सराए न त पाउ ॾेठ वसी पाए। अहिड़ियूं ॻाल्हियूं न कंदो कर चिबड़, माण्हू हिकु हिकु अखर वञी सरदार खे ॿुधाइनि था। छा कंदो मूंखे तुवारो सरदार नौरोज़ खान जेको मुंहिंजो अंगूठो पटूं अथसि न पटे वञे। नौरोज़ खान ॿुधाए छॾिजांसि चिबड़ चराख आहे चराख, चाबो ई हिकु, लाला माल खलास। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।